बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मां आवां जी शेफ़ आबिदा बलोच ऐं आवाज़ किचन में तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं। ऐं असांजे इन आवाज़ किचन खे स्पॉन्सर कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारा, जंहिंजो चवणु आहे त गुज़िरियल 70 वरहनि खां वठी जेके असांजूं भेनर आहिनि, अमड़ आहिनि, उन्हनि खे भरवसो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह ते। डिफरेंट पैकेजिंग में दस्तयाब आहे ऐं वाइटामिन ए, वाइटामिन डी इन में मौजूदु आहे। भरपूर ग़िज़ाइयत सां गॾु आहे इहो ऑयल, जंहिंजे करे अव्हांजा ॿार उन्हनि जी ग्रोथ बि इलाही सुठी थी थिए, हो इलाही एनर्जेटिक बि रहनि था ऐं तमामु ज़बरदस्त ऑयल आहे, कंहिं क़िस्म जी कोई हीक न आहे। त अॼु जो जेको असांजो आवाज़ जो किचन आहे उनखे स्पॉन्सर कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारनि। त अॼु असांजी जेके रेसिपी आहिनि, जेकॾहिं रेसिपी जी तरफ़ अचूं, इलाही मज़ेदार रेसिपी आहे। अॼु असां पकोड़ा कढ़ी था ठाहियूं ऐं इन सां गॾु दाग वारा चांवर ठाहींदासीं। ॿिन्हिनि जो कॉम्बिनेशन तमामु मज़ेदार आहे ऐं गर्मियूं जीअं त अचनि थियूं त इहा रेसिपी तमामु सुठी लॻंदी आहे। गर्मियुनि में खोड़ सारनि घरनि में कढ़ी ज़रूरु तयारु कई वेंदी आहे। अच्छा, कढ़ी जी बि तमामु डिफरेंट टाइप्स आहिनि। पकोड़ा कढ़ी त फेमस आहे ई, सादी कढ़ी बि ठहंदी आहे, भाॼियुनि सां गॾु बि कढ़ी जेका आहे सा तयारु थींदी आहे। हींअर त चिकन ऐं फिश सां गॾु बि कढ़ी तयारु थींदी आहे, पर अॼु असां बेसिक कढ़ी ठाहींदासीं ऐं जीअं पकोड़ा उन में ऐड कबा आहिनि, पकोड़ा ऐड कंदासीं। तव्हांखे इंग्रेडिएंट्स बि मां ॿुधाईंदी हलां। ऐं अक्सर घरनि में मां ॾिठो आहे त पकोड़ा कढ़ी जेका आहे सा इलाही घंटनि ताईं तयारु कई वेंदी आहे। हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो स्टाइल आहे, पर ज़रूरी न आहे त कढ़ी खे जेसीं ताईं तव्हां 5-6 घंटा न पचायो त कढ़ी तव्हांजी सुठी न थिए। कढ़ी पोइ बि सुठी थींदी आहे। ऐं कढ़ी जा जेके इंग्रेडिएंट्स आहिनि उहे मां तव्हांखे नोट कराईंदी हलां। धोरो तव्हांखे खपे ऐं इन रेसिपी में धोरो जेकॾहिं थोरो पुराणो हूंदो, खटो हूंदो त अञा बि सुठी ॻाल्हि आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त भई धोरो एतिरो खटो न आहे, छा इन में ऐड कजे, त टाटरी तव्हां इन में शामिलु करे सघो था। इहा हिकिड़ी टिप आहे त तमामु ज़बरदस्त खटी जेका कढ़ी आहे उहा तव्हांजी तयारु थींदी। पर अॼु असां टाटरी त ऐड इन में नथा कयूं। धोरो आहे, बेसण असां इन में शामिलु कंदासीं, थूम ऐं अदरक जो पेस्ट, लूणु, ॻाढ़ा मिर्च, हेड, इहे तमामु शयूं ऐड करे सुठे तरीक़े सां विस्क सां तमामु शयुनि खे मिक्स कंदासीं। जेकॾहिं तव्हां हिनखे छन्नीअ सां गुज़ारींदा अञा बि सुठी ॻाल्हि आहे। कंहिं क़िस्म जा कोई लम्स जेके आहिनि से इन में न हुजनि ऐं इन खां बाद में हिनखे पचण जे लाइ रखी छॾींदासीं। त मां कुझु शयूं मिक्स थी कयां। धोरो असां वटि आहे। अच्छा, जंहिंसां तव्हां पंहिंजे धोरे खे मेजर कयो उन सां ई बेसण खे बि मेजर कजो। मां हिकिड़ी नंढड़ी प्याली खणी थी वठां। चलो, इन सां मेजर था कयूं असां जेको असांजो बेसण आहे। 2 प्यालियूं असांजो गिह आहे, 2 प्यालियूं असांजो धोरो आहे, त मां इन में ऐड कंदमि 1 प्याली बेसण जी। चलो जी, हे वारो चिमचो था खणूं। बेसण ऐं गिह, बेसण सां गॾु ऐड कंदासीं धोरो ऐं कुझु पिसियल मसाला। चलो, हे अची वियो असांजो बेसण ऐं इन जे डबल क्वांटिटी में हूंदो धोरो। हाणे असां इन में मसाला शामिलु था कयूं। अच्छा, मसालनि में उहे ई असांजा रेगुलर मसाला जेके असांजे घर में मौजूदु हूंदा आहिनि। हेड 1/2 टीस्पून, इन में शामिलु कंदासीं लूणु ऐं लूणु इन में ऐड कंदासीं हस्बे ज़रूरत। त मां 1 टीस्पून ऐड थी कयां, पोइ असां हिनखे टेस्ट करे ॾिसंदासीं ऐं पंहिंजे हिसाब सां शामिलु कंदासीं। अच्छा, इन सां गॾोगॾु जेके ॻाढ़ा मिर्च आहिनि उहे बि 1 टीस्पून हे ऐड कयो अथसीं। इन सां गॾोगॾु थूम ऐं अदरक जो पेस्ट 1 टीस्पून। इन्हनि तमामु शयुनि खे सुठे तरीक़े सां कंदासीं मिक्स।
ऐं बाक़ी जेको बेसण आहे त उन सां पकोड़ा बि तयारु थींदा। हाणे इन में ऐड कंदासीं हस्बे ज़रूरत पाणी। बेसण, धोरो, कुझु मसाला जंहिंमें हेड्र, लूणु, ॻाढ़ा मिर्च, बसि थूम ऐं अदरक जो पेस्ट। अच्छा, मेक श्योर कजो त कंहिं क़िस्म जो घुटलियूं लम्स उहे तव्हांजे हिन मिक्सचर में न हुजनि। हाणे थोरो पाणी ऐड था कयूं, सुठे तरीक़े सां विस्क हलाईंदासीं। बसि मक़सदु इहो ई आहे त जेको बैटर आहे उहो असांजो बिल्कुलु स्मूथ ठही वञे। अच्छा, इन सां गॾोगॾु अॼु जेके असां चांवर ठाहींदासीं हो दाग वारा चांवर आहिनि, जंहिंमें सुर्ख बसर ऐं थोरा कड़ी पत्ता ऐड कंदासीं। इन सां गॾोगॾु नंढड़ा फोटा मूंखे त तमामु सुठा लॻंदा आहिनि ऐं जेके चांवर आहिनि एॾा ख़ुशबूदार तयारु थींदा आहिनि त कढ़ी रखंदासीं पचण जे लाइ ऐं इन सां गॾोगॾु जेके चांवर आहिनि उहे पचाईंदासीं। उन खां बाद में तयारु थींदा असांजा पकोड़ा। जेको स्टोव आहे उनखे कयूं था ऑन ऐं इन में ऐड कंदासीं हे असांजो जेको कढ़ी आहे उनजो मिक्सचर। अच्छा, इनखे बॉइल थियण जे लाइ रखियोसीं ऐं यकीनन हिन में अञा बि पाणी पवंदो। अच्छा, हिन में अञा बि असां ऐड कंदासीं पाणी। अच्छा, पाणी जी का मेजरमेंट न आहे, पर बसि तव्हांखे एतिरो पाणी ऐड करिणो आहे त हे जेका तव्हांजी कढ़ी आहे इहा इलाही तव्हांखे छिडरी लॻे ऐं एतिरी इन में गुंजाइश हुजे त पचण खां बाद में थोरी घाटी बि थी वञे। अच्छा, इन में थोरो अञा पाणी ऐड था कयूं। तक़रीबन मां हिन में पाणी शामिलु कयो आहे 1.5 लीटर। चलो जी, हाणे असां इनखे थोरो उॿरण जे लाइ रखंदासीं ऐं उन खां बाद में इन जी बाहि खे हल्को कंदासीं त जीअं हे आहिस्ता आहिस्ता पचणु शुरू थी वञे। अच्छा, हाणे इन ई प्याले में छा था कयूं त हे जेको असांजो बेसण आहे इनखे थोरो घोले था वठूं पकोड़नि जे लाइ। त अहिड़ियूं जेके 2 प्यालियूं आहिनि। अच्छा, पकोड़नि ख़ासि तौर ते कढ़ी जे पकोड़नि में ईअं बि थींदो आहे जॾहिं असां घर में कढ़ी ठाहींदा आहियूं त कुझु पकोड़ा त ईअं बि खाॼी वेंदा आहिनि। हर कंहिंजी दिलि चवंदी आहे त बहरहाल पकोड़नि जी का मेजरमेंट न आहे, जेतिरो तव्हांखे सुठो लॻे थो एतिरा तव्हां इन जे लिहाज़ सां पकोड़ा तयारु कयो। मां चलो हे 3 प्यालियूं जेके आहिनि बेसण उहो असां खणूं था ऐं इनखे बि थोरो इनखे बैटर ठाहे था रखूं त जीअं जेको बेसण आहे उहो थोरो सेटल थी वञे। अच्छा, पकोड़नि में असां शामिलु कंदासीं थोरो बसर, धाणा ऐं इन सां गॾु लूणु, थोरा कुटियल धाणा असां हिन में ऐड कंदासीं, थोरा ॻाढ़ा मिर्च इन में शामिलु कंदासीं। बैटर खे थोरो मिक्स थी कयां ऐं इनखे इते ई छॾे ॾींदासीं त हीअं थोरो हीअं सेटल थी वेंदो। जेको फुटकियूं हूंदियूं जेके असांजे बेसण जी उहे बि थोरियूं हल थी वेंदियूं ऐं पोइ उन खां बाद में हिन में मसाला बि ऐड कंदासीं, सुठे तरीक़े सां इनखे मिक्स बि कंदासीं। त हाणे अची था वञूं चांवरनि जी तरफ़। त जीअं चांवरनि खे असां पचण जे लाइ रखंदासीं उन में बि असांखे थोरो वक़्तु लॻंदो। चलो हिते बि स्टोव कयूं था ऑन।
स्टोव ऑन कयो अथसीं। हाणे हिते मां ऐड कंदमि तलो कुकिंग ऑयल। हाफ kg असांजा चांवर आहिनि त तक़रीबन हाफ कप इन में ऐड कंदासीं तलो कुकिंग ऑयल। ऐं भगार में मां शामिल कंदमि थोड़ा कड़ी पत्ता। जेके बसर आहिनि उहे मां वटि सुर्ख आहिनि ऐं थोड़ा नंढड़ा फोटा असां इन में शामिल कंदासीं ऐं गॾोगॾु ज़ीरो। चलो ऐड था कयूं तलो कुकिंग ऑयल हाफ कप। तलो में विटामिन ए आहे, विटामिन डी आहे, जेको अव्हांजे ॿारनि खे भरपूर ग़िज़ाइयत बि ॾिए थो, उन्हनि जी ग्रोथ सुठी थो करे ऐं उन्हनि खे एनर्जेटिक बि रखे थो। चलो हाणे हिन में कुझु अज्जा ऐड था कयूं, जंहिंमें स्पेशली अची विया असांजा कड़ी पत्ता। कड़ी पत्ते जो फ्लेवर मूंखे त इलाही सुठो लॻंदो आहे। दाल हुजे, कड़ी हुजे, चांवर हुजनि, बिरयानीअ में इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि ऐं खटाण हुजे। चलो कुझु असां हिन में ऐड कयासीं कड़ी पत्ता। अच्छा, चिमचो जेको आहे सो तव्हां कढ़ीअ खे थोरो थोरो हलाईंदा हलो। बॉइल थियण जो कयूं था इंतज़ार। हिकिड़ी प्लेट खणी था वठूं। चलो जी, अच्छा कड़ी पत्तो असां हिन में शामिल कयोसीं। हाणे 2 खां 3 ऐड था कयूं नंढड़ा फोटा। ये अची विया असांजा नंढड़ा फोटा। खुशबू जे लाइ थोड़ो ज़ीरो शामिल कंदासीं। चलो थोड़ो ज़ीरो, खुशबू इलाही सुठी ज़बरदस्त अचे वेंदी। अच्छा, थोड़ी खुशबू अचण शुरू थी वञे त पोइ मां इन में ऐड कंदमि पाणी। जेकॾहिं तव्हां हाफ kg राइस था इस्तेमालु कयो त तक़रीबन किलो खनि पाणी त इन में लाज़मी वेंदो ऐं थी सघे थो त तव्हांजी जेका चांवरनि जी टाइप हुजे त किलो खां वधीक 1.25 किलो ताईं बि पाणी तव्हां इन में इस्तेमालु करे सघो था। अच्छा, थोड़ो शामिल कंदासीं सुर्ख ऐं ॻाढ़ा जेके असांजा बसर आहिनि 1 खां 2 टेबल स्पून बस। इहे ऐड कयासीं थोड़ा कड़ी पत्ता ऐं नंढड़ा फोटा, ॻाढ़ा बसर, थोड़ो ज़ीरो, बस। तमामु ज़बरदस्त खुशबू थी अचे। अच्छा, जेको दाग आहे उनखे साड़ो बिल्कुलु बि न आहे, बसि सुठी ज़बरदस्त क़िस्म जी खुशबू अचणु शुरू थी वेंदी त पोइ असां इन में ऐड कंदासीं पाणी, चांवर ऐं लूणु हस्बे ज़रूरत। चांवरनि जे हिसाब सां लूणु ऐं जीअं असां चांवरनि खे पचाईंदा आहियूं, जॾहिं हिकिड़ी कनी चांवर तयारु थी वेंदा त हुनखे दम ॾींदासीं। चलो हाणे मां इन में शामिल थी कयां पाणी। 1 लीटर। चलो जी, हे अची वियो पाणी ऐं इन में शामिल कंदासीं 1 टीस्पून लूण जो। हे अची वियो असां वटि लूणु। लूणु बि कोशिशि कयो त शयुनि में थोरो घटि ई हुजे। तव्हां ईज़ीली वधाए छॾींदव, पर घणो थी वञे त पोइ ॾुखियो थी वेंदो उनखे घटि करणु। चलो थोरो लूणु शामिल कयोसीं ऐं हिनखे मां ढक थी ॾियां त जीअं ॿड़कणु शुरू थी वञे त उन खां बाद में हिन में चांवरनि खे ऐड था कयूं। अच्छा, हाणे अची था वञूं अगेन पंहिंजे पकोड़नि जी तरफ़, पर बसर खणी था वठूं। चलो हे 2 अदद मां वटि आहिनि बसर। पकोड़नि में थोड़ा बसर बि ऐड था कयूं, इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि। ऐं बसरनि सां जेके पकोड़ा आहिनि उहे सॉफ्ट बि थी था वञनि। चलो हे आहे असां वटि चॉपिंग बोर्ड।
ऐं कढ़ी जेका आहे सा हाणे उबरणु शुरू थी वई आहे, त इन जी जेका बाहि आहे उनखे थोरो घटि था कयूं, त बसि होरियां बाहि ते हे पचंदी रहे। चलो जी, अच्छा कढ़ी जेकॾहिं तमामु घाटी थी वञे त पोइ बि मज़ो नाहे कंदी, ऐं कढ़ी खे इलाही घाटो बि न हुजणु खपे। कढ़ी खटी हूंदी आहे त मज़े जी लॻंदी आहे। ऐं जीअं मां तव्हांखे ॿुधायो त जेकॾहिं तव्हांजो धोरो जेको आहे सो बिल्कुलु फ्रेश आहे त पोइ तव्हां हिन में थोरी टाटरी जो इस्तेमालु करे सघो था, थोरी बिल्कुलु घणी न, 1/2 टीस्पून या पिंच तव्हां टाटरी जो ऐड कयो ऐं पोइ तव्हां हुनखे टेस्ट करे ॾिसो जेकॾहिं तव्हांखे खटी खटी जेका आहे सा कढ़ी पसंदि आहे। चलो जी, बाहि थोड़ी असां कईसीं स्लो। चलो जी, हे अची वई असां वटि बसर, ऐं बसरनि खे सिंपली स्लाइस था कयूं, छो त असां हिननि खे ऐड कंदासीं पकोड़नि में। ॿ बसर, थोड़ा सावा धाणा, सावा मिर्च, कढ़ी खे मिनिमम 15 मिंटनि खां वठी 30 मिंटनि ताईं तव्हांखे पचाइणो आहे, जेसी ताईं हो तव्हांजे हिसाब सां घाटी नथी थी वञे। पर जीअं जीअं कढ़ी थधी थींदी तव्हां हिननि में पकोड़ा ऐड कंदा त पोइ बि जेका कढ़ी आहे उहा घाटी थींदी आहे, त इन लिहाज़ सां अच्छा ईअं था कयूं त जेको हुनजो स्टोव आहे उनखे स्विच था कयूं, छो त चांवरनि जे लाइ मूंखे बाहि थोरी तेज़ थी खपे, त हिनखे हिते था रखूं। चलो बाहि हिन जी थी वई तेज़, ऐं हे अची वई असांजी कढ़ी। चलो 2 अदद बसर, जीअं पकोड़ा सॉफ्ट भी थींदा, पकोड़ा मज़े जा भी थींदा, त हे अची विया हिन में बसर। थोड़ो शामिल कंदासीं लूण, अच्छा लूण इन में ऐड था कयूं हस्बे ज़रूरत। अची वियो लूण, थोड़ा असां इन में ऐड था कयूं, कोई भी प्याली हुजे उन सां भी बस तव्हांखे हे करिणो आहे त धाणनि जा 2 अध थी वञनि बस। त चॉपिंग बोर्ड ते रखी करे अच्छा कढ़ी जेका आहे सा असांजी पचे थी, कंहिं भी प्यालीअ जी मदद सां बस जेके धाणा आहिनि उहे 2 अध थी वञनि बस। अच्छा पाणी जेको आहे उहो बि बरकण असांजो शुरू थो थिए। चलो त हिन में मां अवल चांवर ऐड थी कयां। अची वियो असांजो पाणी,
पुसाए रखिया हुआसीं चांवर हाफ kg ऐं इहे असां ऐड कयासीं हिन में। हिकु दफ़ो चिमचो हलाए ऐं ॿीहर इनखे कवर था कयूं। चलो हे जेके असांजी कढ़ी तयारु थी थिए इनखे बि थोरो चिमचो हलाईंदा हलूं ऐं होरियां बाहि असांजी इनजी कई आहे इलाही ज़बरदस्त ख़ुशबू अचे थी। जेसीं ताईं चांवर तयारु थींदा पकोड़ा तयारु कंदासीं त असांजी जेका कढ़ी आहे उहा बि ज़बरदस्त रेडी थी वेंदी। अच्छा, अक्सर प्रॉब्लम ईंदी आहे त जेके पकोड़ा आहिनि उहे सख़्तु थी वेंदा आहिनि कढ़ी में जॾहिं बि असां ऐड था कयूं। त इन जी हिकिड़ी टिप इहा आहे त जेका पकोड़ा तयारु थी वञनि त अवल तव्हां उन्हनि खे पाणी में ऐड कयो, जीअं असां दही बेड़नि खे स्पेशली कंदा आहियूं, ऐं फ़ौरन बाद उन ई वक़्तु उन्हनि खे कढी करे कढ़ी में शामिलु कयो त पोइ तव्हांजा जेके पकोड़ा आहिनि उहे सख़्तु बि न थींदा, त इलाही सुठा ज़बरदस्त रहंदा आहिनि। चलो जी, हाणे वापसी अची था वञूं पकोड़नि जी तरफ़ ऐं इन में ऐड था कयूं हे असांजा थोड़ा क्रश करे धाणा। अच्छा, थोड़ा शामिल कंदासीं हिन में सावा मिर्च, इलाही सुठा लॻंदा आहिनि पकोड़नि में, ऐं थोड़ा हिन में सावा धाणा। चांवरनि खे बि ॾिसंदा हलो, जीअं ई हिकिड़ो कनी तयारु थी वेंदा, पाणी इन्हनि जो ड्राई थी वेंदो त इनखे रखी छॾींदासीं दम ते। अच्छा, इहे जेके चांवर आहिनि दाल सां गॾु बि इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि। चलो कुझु असां हिन में ऐड कयासीं सावा मिर्च ऐं हाणे शामिल था कयूं सावा धाणा। कढ़ी जॾहिं तयारु थी वेंदी त पोइ उन जो हिकिड़ो अची वेंदो भगार, ऐं जेकॾहिं तव्हांखे पसंदि आहे त सरह जे तेल में बि जेका कढ़ी आहे उहा ठाही वेंदी आहे। जेकॾहिं उन सां हीक सां तव्हांखे कोई इशू न आहे त पोइ तव्हां सरह जे तेल में पकोड़ा बि ठाहियो ऐं इनखे भगार बि ॾियो। चलो जी, थोड़ा अची विया धाणा, थोड़ा धाणा कट करे रखूं जेके असां पकोड़नि में शामिल कंदासीं। चलो जी, अची विया धाणा। चांवर जेके असां ऐड कया हुआसीं उहे बि हाणे बॉइल थियण शुरू थी विया आहिनि। थोड़ा अच्छा लूणु इन में शामिल कयोसीं ऐं थोड़ा बसरनि सां गॾु इन में ऐड कयो अथसीं थोड़ा सावा मिर्च ऐं कुटियल धाणा। थोड़ो मां हाणे इन में शामिल कंदमि ज़ीरो, ऐं जॾहिं असां पकोड़नि खे तरण वारा हूंदासीं त उन वक़्तु इन में ऐड कंदासीं मिठो सोडो। चलो जी, चांवरनि खे बि थोड़ो चिमचो हलाईंदा हलूं। चलो इन जो ढक्कण हटाए था इनखे पचायूं।
पकोड़नि जो मिक्सचर बिल्कुलु रेडी आहे। मां तव्हांखे हिकिड़ो रीकैप ॾींदी हलां, स्पेशली जेका असां कढ़ी तयारु कई अथसीं। डबल क्वांटिटी में तव्हांखे यूज़ करिणो आहे धोरो, मतिलबु जेकॾहिं तव्हां कोप इस्तेमालु था कयो, केजी जो हिसाबु आहे, हाफ केजी जेकॾहिं तव्हां वटि धोरो आहे त पोइ हिकिड़ो पा तव्हां हिन में यूज़ कंदव बेसण। ऐं बेसण जेकॾहिं घणो थी वञे पोइ बि कढ़ी मज़ेदार न थींदी आहे। ऐं जेकॾहिं धोरो थोरो पुराणो हूंदो, खटो हूंदो त तव्हांजी कढ़ी अञा बि मज़ेदार थी वेंदी। ऐं जेकॾहिं घर में तव्हां दही ॼमाईंदा आहियो त जॾहिं तव्हां उनखे ॼमायो था 7-8 घंटा गुज़री था वञनि, हींअर मां गर्मी जी थी ॻाल्हि कयां, त उनखे थोरो घणो रखो, 12 घंटा 14 घंटा, त पोइ बि तव्हांजी जेका ॾही आहे उहा खटी थी वेंदी। पोइ तव्हां उनखे कढ़ी में इस्तेमालु करे सघो था। अच्छा, कढ़ी में धोरो अची वियो ऐं बेसण अची वियो, इन सां गॾोगॾु हिन में ऐड कंदासीं लूणु हस्बे ज़रूरत। ऐं जेकॾहिं 2 कप धोरो आहे, 1 कप तव्हां बेसण जो इस्तेमालु कयो आहे, त हाफ टी स्पून इन में वेंदी हेड ऐं 1 टीस्पून इन में शामिलु कंदासीं ॻाढ़ा मिर्च, पिसियल ॻाढ़ा मिर्च, उहे ऐड कंदासीं। थूम ऐं अदरक जो पेस्ट इन में ऐड कंदासीं 1 टीस्पून ऐं तमामु शयुनि खे सुठे तरीक़े सां मिक्स कयो। मिक्स करण खां बाद में थी सघेव त छन्नीअ में गुज़ारियो। जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त जेके बेसण आहे उन जा लम्स आहिनि या घुटलियूं आहिनि, त पोइ तव्हां छन्नीअ में इनखे छाणे वठो त जीअं कंहिं क़िस्म जी का घुटली स्पेशली बेसण जी इन में मौजूदु न हुजे। हुन खां बाद में थोरो एक्स्ट्रा हिन में पाणी ऐड कयो, तक़रीबन 1.5 केजी पाणी हिन में शामिलु कयो हस्बे ज़रूरत, त जीअं सुठे तरीक़े सां कढ़ी पचे बि। ऐं कढ़ी जेकॾहिं पचण खां बाद में तव्हां पंहिंजे हिसाब सां हुनजी कंसिस्टेंसी रखी करे उनखे बंदि कयो। जेसीं ताईं चांवर पचंदा ऐं पकोड़ा तयारु थींदा, असां कढ़ीअ खे पचाईंदासीं। लास्ट में हिन जो हिकिड़ो दाग़ आहे, भगार आहे, जंहिंमें गोल साबित मिर्च आहिनि, कुझु ॻाढ़ा बसर हूंदा ऐं कढ़ी आहे भई ख़ूब सारा हिन में ऐड कंदासीं कढ़ी पत्ता। थूम आहे, थूम जा जेके स्लाइसिस आहिनि उहे असां हिन में शामिलु कंदासीं। कुझु जेके सावा मिर्च आहिनि उहे असां हिन में ऐड कंदासीं। ऐं लास्ट में तव्हां भगार ॾियो, ज़बरदस्त तव्हांजी कढ़ी जेका आहे सा तयारु थी वेंदी। ऐं जेकॾहिं तव्हां कढ़ी जा शौक़ीन बि आहियो, हर पचाइण ॾुखी थी लॻे, त हिन स्टेज ते अधु कढ़ी तव्हां यूज़ कयो ऐं अधु खे तव्हां फ्रीज़र में रखो। वरी जॾहिं तव्हां हिनखे फ्रीज़र मां कढंदा त छड़ो तव्हांखे पकोड़ा ऐड करणा आहिनि, भगार ॾियणो आहे ऐं तव्हांजी कढ़ी जेका आहे सा तयारु थी वेंदी। त मां अक्सर ईअं ई कंदी आहियां, घर में कढ़ी ठाहिणी हूंदी आहे त 2 वक़्त जी ठाहींदा आहियूं। हिकिड़े वक़्त जी तव्हां ताज़ी इस्तेमालु कयो, पकोड़ा ऐड कयो ऐं बाक़ी जेका कढ़ी आहे उनखे फ्रीज़ कयो ऐं वरी कॾहिं ॿिए वक़्तु कढी सिंपली पकोड़ा ऐड करे भगार ॾेई ज़बरदस्त तव्हांजी जेका कढ़ी आहे उहा तयारु थी वेंदी। ऐं बिल्कुलु ईअं न लॻंदो त इहा कढ़ी जेका आहे सा फ्रेश न आहे, तमामु ज़बरदस्त थींदी आहे। अच्छा, इहे जेके चांवर आहिनि इहे ऑलमोस्ट हाणे दम ते अची विया आहिनि, त इनखे हाणे दम ॾींदासीं, बाहि थोरी हल्की करे ऐं इन्हनि खे ढक ॾेई छॾींदासीं। बसि 10 खां 12 मिंट ऐं इहे जेके चांवर आहिनि इहे असांजा तयारु थी वेंदा। त अगेन जेको असांजो स्टोव आहे इनखे स्विच करे था वठूं। होरियां बाहि ते असां जेके चांवर आहिनि उन्हनि खे पचाईंदासीं। थोरो मां इन्हनि खे ढक थी ॾियां ऐं हिन तरफ़ अचे वेंदी हे असांजी कढ़ी। अच्छा, पकोड़ा असांजा तयारु थी विया। उन्हनि खे असां हिकु दफ़ो पाणीअ में डिप कयोसीं। डिप करण खां बाद में उबरंदड़ जेका कढ़ी हुई उन में ऐड कयोसीं ऐं हिकु दफ़ो बसि उन में उबाल अचे त जीअं उहो जेको कचो पाणी आहे उहो हिकु दफ़ो उॿरी वञे। बसि दैट्स इट, कढ़ी तयारु थी वई। चांवर तव्हांजे साम्हूं रेडी थी विया हुआ। पकोड़नि जो तमामु मिक्सचर तव्हांजे साम्हूं ठाहियो। जेको दाग़ आहे हिन जो या भगार उहो मां हिते ऐड कयो आहे। उन में कढ़ी पत्ता ऐं सुर्ख या ॻाढ़ा बसर, इन सां गॾोगॾु ॻाढ़ा गोल मिर्च, सावा मिर्च, थूम
4 सां 5 जवा उनखे स्लाइस करे ऐड कयो ऐं गॾोगॾु जीरो। इहो तमामु शयूं इन में ऐड कयूं अथसीं ऐं ज़बरदस्त ख़ुशबू अचे थी। त इहो जेको भगार आहे ऐड कंदासीं पंहिंजे हिन कढ़ी में, जेका बिल्कुलु तयारु आहे। उन में तमामु शयूं असां ऐड कयूं अथसीं। चांवर मां हिते डिश आउट कया आहिनि ऐं हींअर असांजी जेको हिकिड़ो ॿियो प्लेटर आहे इन में रेडी था कयूं, डिश आउट था कयूं हिन कढ़ी खे। तमामु ख़ूबसूरत थी लॻे ॾिसण में, ट्राई ज़रूरु कजो। तमामु ईज़ी आहे, कुझु बि मुश्किल न आहे। चलो जी, तलो कुकिंग ऑयल में असां अॼु जी जेका इहा कढ़ी आहे इहा तयारु कई अथसीं। ऐं जीअं मां तव्हांखे ॿुधायो त तव्हां थोरो पाणी में डिप कयो त तव्हांजा जेके पकोड़ा आहिनि उहे बि बिल्कुलु नरम ऐं ज़बरदस्त तयारु थींदा। छो त पकोड़ा जेकॾहिं कढ़ी जा सख़्तु थी वञनि न त पोइ मज़ो नाहे ईंदो। त थोरी कढ़ी कढूं था ऐं उन खां मथां उन जो जेको भगार आहे उहो ऐड कंदासीं। अच्छा, न त इलाही घाटी आहे, छो त पचण खां बाद में बि कढ़ी जेका आहे सा घाटी थींदी आहे। त हरू भरू तमामु घणी घाटी कढ़ी तयारु न कजो, पोइ उहा सुठी नाहे लॻंदी। तव्हां हुनखे ॿीहर गरम कंदव त उहो बिल्कुलु मज़ो नाहे कंदी। चलो जी, अची वई असांजी कढ़ी। साइड्स इन जी थोरी कयूं था क्लीन। ऐं अॼु जे लाइ इहो ई, इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हांजे लाइ खणी ईंदासीं ज़बरदस्त क़िस्म जी रेसिपी। ऐं जेका हिकिड़ी सिंगल सर्विंग आहे, मां पंहिंजे लाइ बि थोरा चांवर कढिया आहिनि ऐं हिन में ऐड था कयूं। कढ़ी ज़बरदस्त कढ़ी तयारु थी आहे। त चलो हाणे मथां ऐड कयो या थोरो साइड में पकोड़ा ऐं इन्हनि भगरियल जेके चांवर आहिनि उन सां गॾु तव्हां इनखे सर्व कजो, तव्हांखे मज़ो अची वेंदो। रेसिपी ज़रूरु ट्राई कजो। ऐं वक़्तु बि हाणे थी वियो आहे त तव्हां खां इजाज़त वरिती वञे। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं पंहिंजी मेज़बान पंहिंजी शेफ़ आबिदा बलोच खे ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी सिहत साथ ॾिनो तव्हां सां थींदी मुलाक़ात मज़ेदार क़िस्म जी रेसिपीज़ सां गॾु। पंहिंजो ख़्यालु रखंदा, मूंखे ॾींदा इजाज़त। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।